प्रोफेसर असांखे ख़ालिद कांवरी असांखे आशिक़ सोलंकी ऐं तव्हां बि दरअसल रिक्रूटमेंट रूल्स ही सॾिजनि था रिक्रूटमेंट रूल्स गवर्नमेंट वक़्तनि फ़वक़्तनि पंहिंजे रूल्स में तब्दीली कंदी रहे थी पोइ उहा कॾहिं यकरफ़ा तब्दीली हूंदी आहे त कॾहिं उहा सभिनी स्टेक होल्डर्स खे ऑन बोर्ड वठी तब्दीली कई वेंदी आहे जंहिंजो मिसाल इहो त 2014 में जेका पिछवे साहिबु रिक्रूटमेंट रूल्स में नवां मुतारिफ़ कराया हुआ जंहिंमें PhD जी पोस्ट ख़तमु कई वई हुई ऐं उनखां मैनेजमेंट कैडर नालो त मैनेजमेंट कैडर सां मशहूरु थियो पर दरअसल इहे हुआ रिक्रूटमेंट रूल्स उनमें बेशुमार जेके इख़्तिलाफ़ हुआ ऐं उन खे त असां बिल्कुलु ओॾीमहिल रद्द कयोसीं त इहा उस्ताद दुश्मन पॉलिसी आहे या इहे क़ाइदा जेके आहिनि उस्तादनि जे ख़िलाफ़ु आहिनि उन ई जे ख़िलाफ़ु मुसलसिल तालीम खाते जे अंदरि जेके बि तनज़ीमियूं जदोजहद कंदियूं रहियूं कनि रोडनि ते कयो पोइ कोर्टनि में विया कोर्ट में कुझु धुरियुनि जेका आहे गस्टा ऐं गज़ेटेड ऑफिसर एसोसिएशन उहे मुदई हुआ सुप्रीम कोर्ट में पोइ कोर्ट जे ॿाहिरां हुननि जो छा थियो पोइ कोर्ट में हुननि लिखी ॾिनो त बाबा ठीकु आहे असां हिन खे तव्हांजे तहफ़ुज़ात खे दूरि करियूं था कमेटी खे रिव्यू करियूं था उन ई में 2018 में जेके वरी रूल्स आया उहे वरी अञा उनखां बि वधीक ख़तरनाक हुआ जेतोणीकि थोरो घणो गस्टा ऐं गज़ेटेड ऑफिसर एसोसिएशन खे एकोमोडेट कयो वियो जेको एग्जीक्यूटिव कैडर हुयो जंहिंखे सीस चवनि था सिंध एजुकेशन एग्जीक्यूटिव सर्विस उन ई में उन्हनि खे थोरी नुमाइंदगी ॾिनी वई कुझु बाय ट्रांसफर्स ऐं कुझु बाय प्रमोशन त इन तरीक़े सां उन्हनि खे एकोमोडेशन मिली पर PhD खे उन में अञा वधीक नुक़सानु पहुतो जो PhD जो जेको प्रमोशन हो पोस्ट HST ते उहो ख़तमु कयो फ़क़ति PhD जो उहो प्रमोशन रखियो वियो JST ते 25% जंहिं ते असां शदीद इख़्तिलाफ़ रखियोसीं ऐं पंहिंजा तहफ़ुज़ात जमो करायासीं उनखां पोइ काज़ी शाहिद परवेज़ जी अॻुवाणी में ॿीहर इन सभु कमेटी खे रीनोटिफाई कयो वियो त बाबा जेके बि उस्ताद तालीम खाते जूं 4 मुख्य तनज़ीमूं आहिनि पेट्रियलिक गस्टा गज़ेटेड ऑफिसर एसोसिएशन ऐं सत्सा इन चइनी तनज़ीमुनि जे उन वक़्त जे मरकज़ी सदरनि ते मुश्तमिल हिकिड़ी कमेटी ठही ऐं उन सां गॾोगॾु जेका असां जंहिं रूल्स ठाहिया हुआ डॉक्टर जमालुद्दीन जलालानी उहो ऐं प्लस साईं शमीर भुट्टो साहिबु सेक्रेटरी कानून जो चेयरमैन हुयो उन्हनि जा कुझु HR जा डायरेक्टर हुआ कुझु RSU जा हुआ हिकिड़ी जेका आहे सा तक़रीबन 11 रुकनी कमेटी हुई डिप्टी सेक्रेटरी हुओ कंसर्न SO हुआ उहे त मिनट्स जे लाइ हुआ उन ई ते असां पंहिंजो भरपूर मौक़िफ़ पहिरें दफ़े पेट्रियलिक खे नुमाइंदगी मिली उन ई रूल्स में ऑफिशियली लेटर ते मूंखे उन खे मुंतख़िब कयो वियो असां उन में PhD जो पंहिंजो भरपूर मौक़िफ़ रखियोसीं त PhD सभ खां वॾे में वॾो कैडर आहे उन ई खे नज़रअंदाज़ कयो थो वञे प्रमोशन में तोड़े ॿियनि मरातुनि में मिसाल PhD जी पोस्ट ख़तमु करण जो को बि जवाबु न हुओ असांजो मौक़िफ़ पहिरें ॾींहं खां इहो हुयो त PhD जॾहिं प्राइमरी स्कूल मौजूदु आहिनि DO प्राइमरीज़ आहिनि डायरेक्टर प्राइमरीज़ आहिनि PO प्राइमरी आहिनि त प्राइमरी टीचर छो न इहा त अजीब लॉजिक आहे त भई ॿिया सभु कैडर हुजनि ॿिया सभु था हुजनि रुॻो प्राइमरी टीचर न हुजे उन ई करे असांजो सभ खां वॾे में वॾो पहिरियों मुतालबो इहो प्राइमरी पोस्ट बहाल कयो ॿियो असां हुनजो इहो हुयो त प्राइमरी जीअं त पंहिंजो 1,14,000 उस्ताद कमु कनि उन्हनि खे प्रमोशन फ़क़ति या JST ते ॾियो था 25% या वरी चओ था त HST ते तव्हांखे 25% को बि हिकिड़ो प्रमोशन वठो उन ई तहत असां माना तफ़सीली हिकिड़ो माना मेमोरेंडम सबमिट कयो हुओसीं रिटन में बि पर उते डिबेट थी ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं ऐं उहो हिकिड़ो उन ई वक़्त में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके शयूं थींदियूं रहियूं असां अपडेट ॾींदा रहियासीं मीडिया ते सोशल मीडिया ते फाइनली हुनजो इहो नतीजो तय थियो त PhD जी पोस्ट बहाल थी 3% जेका आहे उहा HST जे लाइ असांजो प्रमोशन थियो 25 खां वधाए 3% कयो वियो ऐं 3% JST जे लाइ
प्रमोशन जो रेशो रखियो वियो ऐं उन में कट ऑफ डेट मुक़ररु कई वई त 1/7/2001 खां पोइ जेके बि उस्ताद आहिनि उहे GST जे लाइ उन्हनि जी सीनियरिटी ठहंदी ऐं जेके 1/7/2001 खां अॻु जा आहिनि उन्हनि खे HST ते प्रमोशन थींदो। पोइ वरी GST मां HST थियण जा वधीक अञा चांस आहे। उन ई में 70% जेको आहे प्रमोशन आहे GST टू HST या SST जंहिंखे EST जेको बि चऊं, छो त HST हाणे ख़तमु थी वई आहे। हाणे हुनजो नालो तब्दील करे रखियऊं EST एंड SST। हाणे इन ई सॼी सूरत हाल में इहे नाला तब्दील थींदा रहंदा आहिनि। मिसाल तौर ते 72 वारी पॉलिसी जेका ठही भुट्टे साहिब खां अॻु में जीअं प्राइमरी टीचर खे JVT चवंदा हुआ या SC टीचर चवंदा हुआ सेकेंडरी वारनि खे, B.Ed जो नालो थियो हुन खां पहिरीं हिनखे BT चवंदा हुआ, PTC ऐं CT खे JV ऐं SC चवंदा। इहे गवर्नमेंट पंहिंजे हिसाब सां इहे तब्दीलियूं आणींदी रहंदी आहे इहे शयूं। त इहा पॉलिसी जेका ठही उन ते असां इतफ़ाक़ कयोसीं, उनजो सयूं थियूं। पॉलिसी जेका आहे फाइनल नोटिफाइड थियण वारी हुई त वरी जेको आहे सो तब्दीली आई। उन तब्दीली खां पोइ सूरत हाल जेका आहे इहा वञी बीठी त गवर्नमेंट पाण मुरादो पंहिंजी सतह ते वरी ॿीहर उनखे रिकॉन्स्टिट्यूट कयो। हाणे हिते आउं हिकिड़ी वज़ाहत कंदो हलां त एतिरे ताईं त असां हुआसीं। हींअर जेके तब्दीलियूं थियनि थियूं, जेके बि रिक्रूटमेंट रूल्स में आहिनि, उन में असां उस्ताद तनज़ीमुनि खे या तालीम खाते जे तनज़ीमुनि खे ऑन बोर्ड नथो वरितो वञे, न उहे आहिनि बि सही। इहा हिकिड़ी शइ क्लियर हुजे त दोस्तनि जे ज़हन में इहा हुजे त पोइ मां या समवन एल्स इज़ द मेंबर ऑफ कमेटी, नो, इहे बिल्कुलु क्लियर आहे त असां मां हिन महिल उस्ताद तनज़ीमुनि मां तालीम खाते जे चइनी तनज़ीमुनि मां को बि माण्हू हुन कमेटी जे मेंबर कोन्हे को। जेका कमेटी ते असां रिकमेंडेशन ॾिना हुआसीं, हाणे जेके रूल्स जेकॾहिं हिननि फाइनल कया असां ॾिसंदासीं, जेकॾहिं उस्तादनि जे फ़ाइदे में आहिनि त असां क़बूलु कंदासीं, जेकॾहिं उस्तादनि जे नुक़सान में आहिनि त असां उनजे ख़िलाफ़ु जीअं असां पुराणी पॉलिसियुनि ते जिदोजहद कईसीं तीअं हिन पॉलिसी जे ख़िलाफ़ु बि जिदोजहद कंदासीं। हाणे जेके उनजा आउटराइंग आहिनि अचूं था मौजूदा पॉलिसी जे फीचर्स ते, सदोखाल कहिड़ा आहिनि। मिसाल तौर ते पहिरीं विच में वरी इहा शइ कई वई, नोटिफाइड थी जेका 15 जनवरी ते, त PST खे GST ते 50% प्रमोशन ॾियूं था, CT या B.Ed ते, ऐं होॾां असांजो HST मां 25% घटाए 20% कयो, त उते 20% थींदो। असां सम्झोसीं त गुज़िरियल दफ़े असांजो जेको आहे टी एंट्री 60% थिए थो, हींअर असांजो प्रमोशन थिए थो 70%। मजबूरी तौर ते असांजे लाइ सभु उस्तादनि भले नौजवाननि खे जेकॾहिं वधीक फ़ाइदो पवे थो असां उनते बेहद ख़ुशि हुआसीं। असां हिन पॉलिसी खे वेलकम कयो ऐं इन ते माना जॾहिं नोटिफाइड थियण खां अॻु में हिकिड़ो दफ़ो पॉलिसी यकीनन इहा जेका पॉलिसी जेका 15 जनवरी ते नोटिफाइड थी आहे, इन ते ॿियनि तनज़ीमुनि जी ख़बर न आहे। मूंसां इब्तिदाई ड्राफ्ट शेयर कयो जंहिंजी मूं सपोर्ट कई त बाबा ठीकु आहे, असांखे जेकॾहिं 50% प्रमोशन मिले थो GST ते ऐं असांजो होॾां जेकॾहिं 5% घटिजे थो ऐं हेॾां वधे थो त ठीकु आहे, असां इहो कंपनसेट करे वेंदासीं। उहो बि असांजो जेको उस्ताद आहे सोरे में अचण खां पोइ HST प्रमोशन वठण खां मोस्टली फॉरगो करे, त इहा शइ असां क़बूलु कई। हींअर वरी नई पॉलिसी वरी उन जेका नोटिफाइड थी आहे उनखे वरी अपेंस में करे वरी जेको आहे CM इन ई ते ॿीहर का सब कमेटी ठाही पहिरीं, जंहिंमें मिनिस्टर जी सरबराही में, जंहिंमें हुननि सभु रिक्रूटमेंट रूल्स वरी नए सिरे सां ॿीहर ॾिसण जी आहे। उन में हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं आई आहे, उहा इहा आहे त असांजी पोस्ट जेको असांजो पुराणो मुतालबो हुओ, छो पुराणे मिनट्स में असांजो ड्राफ्ट लिखियलु आहिनि, असांजे मिनट्स में इहा शइ लिखियलु आहे त असांजो मुतालबो आहे त असांजी पोस्ट खे अपग्रेड कयो 14 में। हाणे पोस्ट अपग्रेड थी वई आहे, 14 में इन जी मंज़ूरी मिली वई, फ़क़ति उनखे रिफ्लेक्ट करिणो आहे बजट बुक में ऐं उनखां पोइ उन जो नोटिफाई करिणो आहे। हाणे उन में अञा बि शयूं वाज़िह थियणियूं आहिनि। मिसाल तौर ते हिकिड़ी शइ तय आहे त न्यू जेका बि अपॉइंटमेंट थींदी उहा 14 में थींदी। उन ई जे लाइ जेको आहे ग्रेजुएट सेकेंड ऐं इंटर B ग्रेड जो शर्त रखियलु आहे, माना ओपन मार्केट मां जेके माण्हू ईंदा अपॉइंटमेंट उन जे लाइ इहो बुनियादी शर्त हूंदी। हाणे जेके ऑलरेडी असां माण्हू कमु करियूं था उनखे अपग्रेड करिणो आहे 14 में। हाणे अपग्रेड उहे थींदा जेके 14 में या 12 में या 9 में कमु कनि था, मतिलबु असांजो नौजवान टीचर जंहिंखे यंग टीचर्स चवनि था, जेके 2001 खां पोइ भर्ती थिया।
हाणे उन जे लाइ हिकिड़ा त उहे आहिनि जेके ऑलरेडी 14 में कमु कनि था, जेके CBM 2001 में भर्ती थिया। उनखां पोइ IBA 2008 आहे, सिंध यूनिवर्सिटी आहे, NTS आहे, उन मां कुझु 12 में आहिनि, कुझु अञा ताईं 9 में आहिनि। हाणे इहे सभई माण्हू जेकॾहिं हिकु ई वक़्तु अपग्रेड थींदा त मां सम्झां थो असांखे तमामु वॾो फ़ाइदो पहुचंदो। इन करे छो त अपग्रेडेशन जे लाइ बि शर्त आहे, जेके इब्तदाई शयूं अपग्रेडेशन लाइ बि आहे त उन्हनि खे 14 में अपग्रेड कयो वेंदो जेके ग्रेजुएट थींदा, घटि में घटि ग्रेजुएट थींदा, छो त पोस्ट अपग्रेड थी आहे। ईअं ई जीअं 1992 में PhD जी पोस्ट 9 में अपग्रेड कई वई, उन्हनि खे नओं स्किल ॾिनो हुयो जेके इंटर सेकेंड हुआ। त अहिड़े तरीक़े सां हाणे बि जेका अपग्रेडेशन थींदी उन जे लाइ जीअं त ग्रेजुएट हुजणु सेकेंड क्लास लाज़मी आहे, उहो अपग्रेड कंदा, या जिन अञा ताईं न कई आहे उहो वरी जॾहिं जॾहिं उन्हनि ग्रेजुएशन कई उनखे उन ई तारीख़ खां अपग्रेडेशन मिलंदी। हिकिड़ो त हीअ आहे। ॿियो इहो आहे त हू कुझु पोस्टूं न बल्कि वॾे तादाद में, वॾे अंग में, जंहिंजे लाइ उन्हनि सां असांजी माना फैक्ट फिगर लाइ मुंहिंजी कुझु शयूं मूं उन्हनि खे प्रोवाइड कयूं आहिनि। असां उन्हनि जे साम्हूं इहा रखी आहे त 40,000 खां मथे उस्ताद जेके आहिनि 14 स्केल में कमु कनि था। 14 स्केल में कमु करण सां तव्हां असांखे 14 में प्रमोशन ॾियो था त इहे 40,000 पोस्टूं तव्हां अपग्रेड कयो बजट बुकिंग। हींअर छो त उनजे पोस्टूं अपग्रेड करण सां परमानेंट ग्रेड थींदो ऐं गवर्नमेंट जो को बि रुपयो बि ख़र्चु कोन्ह थींदो, जंहिंखे चवंदा आहिनि फाइनेंशियल एक्सपेंडिचर जेको इन्वॉल्व थींदो उहो न थींदो। इन करे ऑलरेडी असीं पघार कयूं पिया, गवर्नमेंट जो को ख़र्चु कोन्हे। अलबत्त हिन ते अपग्रेडेशन 14 वारे ते ख़र्चु थींदो त 9 वारनि खे 14 में मोकिलींदा, 12 वारनि खे 14 में मोकिलींदा। इन्हनि जो जेको फिगर आहे, इहे जेके 8-10,000 आहिनि, इन्हनि ते हुननि फ़ैसिलो कयो आहे, उहो फाइनेंशियल एक्सपेंडिचर इन्वॉल्व थींदो, उहो हुननि क़बूल करे वरितो आहे। 14 ते कंहिं बि क़िस्म जो न थींदो। हाणे 14 मां असांखे प्रमोशन वठणु घुरिजे 16 में, न की 14 खां प्रमोशन थिए 14 में। ठीकु आहे, कुझु दोस्तनि खे ख़्यालु आहे त न असांखे GST जो प्रमोशन हर हाल में खपे, त असां उन्हनि जे साम्हूं इहा तजवीज़ रखी आहे त बाबा जेकॾहिं को बि माण्हू GST जे प्रमोशन में वञे थो त इहो गुंजाइश रखो, इहो ऑप्शन हुजे त भले हुनखे ऑप्शन ॾियो त हू सेकेंडरी साइड ते वञणु चाहे थो या प्राइमरी। पोइ हिकिड़ो दफ़ो हू सोचे सम्झी वठे, पोइ ॾिसंदासीं त सेकेंडरी साइड ते प्रमोशन जा मौक़ा वधीक आहिनि या प्राइमरी साइड ते प्रमोशन जा वधीक आहिनि। मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन इहा आहे त 40,000 पोस्टूं 14 में जे अपग्रेड थियूं त जेको बि असांजो B.Ed पास टीचर वेठो आहे उहो हिकु ई वक़्तु जेके आहिनि उहो प्रमोट थी वेंदो 14 में। मां नथो सम्झां त असांजा 40,000 जेके हींअर 14 स्केल में वेठा आहिनि उहो सभु जा सभु B.Ed पास हुजनि, छो त असां वटि अहिड़ा बि आहिनि जेके मैट्रिक पास हुआ, उन्हनि खे बि असां 14 वठी ॾिनोसीं, जेका 2018 जो नोटिफिकेशन आहे रिस्पेक्टिव ऑफ एजुकेशन, माना तालीम जो को बि शर्त कोन्हे। हाणे उहे माण्हू वेंदा जेके B.Ed पास आहिनि। मिसाल मुंहिंजो पंहिंजो आउं तव्हांखे मिसाल ॾियां थो, मूं 1994 में B.Ed कई आहे, पर मुंहिंजो वारो अञा ताईं कोन आयो आहे। रिटायर थियण वारो आहियां, शायदि कोन थी सघंदो। जेकॾहिं असांखे 40,000 पोस्टूं अपग्रेड थियनि त मां सम्झां थो त 2001 ताईं बि माण्हू असांजा सभु 14 में प्रमोट थी वेंदा। हाणे फ़र्क़ु हीअ आहे, इहो हिकिड़ो थोरो कॉम्प्लेक्स आहे। ऐं उनखे मादर सां पंहिंजे सभिनी दोस्तनि खां मथां लफ़्ज़ ॾुखियो लॻे। कॉम्प्लेक्स हीअं आहे त असां चवंदा त HST पोस्ट सेकेंडरी ते आहे, GST आहे, बाबा GST HST खे कटे हुननि EST कयो। हाणे EST जो नालो रखनि था सीनियर PhD। हाणे नालो चेंज थिए थो, मुराद साॻियूं आहिनि, प्रमोशन त साॻियो आहे। हाणे असांखे PhD जो तमिग़ो हणणु थोरो ऐब लॻे थो, इहो असांखे ऐब आहे त भई मां 14 में PhD छो हुजां, 14 में भला EST छो न हुजां, 14 में SST छो न हुजां। ही कॉम्प्लेक्स आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। पोइ बि असां चऊं था त बाबा इहो उन्हनि खे चांस मिलणु घुरिजे। इन ई सिलसिले में असां सॼो पंहिंजो हिकिड़ो जेतिरे ताईं खे मूं हिकिड़ो ड्राफ्ट ठाहियो आहे जेको असां उन वटि जमा करायूं था, ऐं मूं कल्ह खां वठी दोस्तनि खां इहा तजवीज़ कई, ॾाढो सिहतमंद बहस थियो आहे, तामीरी बहस थियो, काफ़ी बहितर तजवीज़ूं आयूं। उन जी रोशनी में उन ड्राफ्ट में थोरी घणी अमेंडमेंट करे असां जमो करायूं था पिया त उन में हिन क़िस्म जी हुजे। त मां सम्झां थो त अपग्रेडेशन वारो इशू जेको आहे उहो असांखे वधीक फ़ाइदेमंद आहे। हीअ हिकिड़ी क़िस्म जी ॻाल्हि कई थी वञे त प्रमोशन बंदि कया विया आहिनि,
मां चवां थो अपग्रेडेशन खां पोइ प्रमोशन जा वधीक मौक़ा मिलिया, वधीक मौक़ा मिलनि। तव्हांजा मिसाल तौर ते हिकिड़ो फॉर सेक ऑफ आर्ग्यूमेंट फर्ज़ु कयो असां कयूं था, तव्हांजे मां ज़िले में वेठो आहियां, हिते GST जूं 200 पोस्टूं ख़ाली आहिनि। अॼु जेका सीनियरिटी ठहंदी उहा सीनियरिटी त ठहंदी सभिनी उस्तादनि जी जेके B.Ed पास आहिनि। पोइ जेकॾहिं को GST थियणु नथो चाहे त कोरगो लिखी ॾींदो, उन ई वेंदो साईं। रोशन जी बि ठहंदी, जेको अॼु बि सोरे में वेठो आहे कोन वठंदो न, सिधी ॻाल्हि आहे, 14 में GST जी प्रोविज़न कोन वठंदो। पोइ वठे त असां कंहिंखे पाबंद नथा करे सघूं। ईअं ई नथा वठनि, जीअं HST 20-19 में विया आहिनि त गज़ेटेड 17 नथा थियनि, मोटनि था त उनखे पघार में फ़र्क़ु थो पवे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं को बि 16 वारो 14 वारो उहो कोन वेंदो, ज़ाहिर आहे हुनखे फोरगो लिखी ॾियणो पवंदो। पर पहिरें दफ़े सीनियरिटी में हुनजो नालो ईंदो ज़रूरु, छो त कट ऑफ डेट आहे ई कान। हाणे पहिरीं त शुरू खां वठी सीनियरिटी ठहे, ठीकु। पोइ जेको हुजे GST थियणु न चाहे उहो एफिडेविट ते फोरगो लिखी ॾे, एफिडेविट ते लिखी ॾे। इहा एक्सरसाइज़ इहा शइ थींदी। नंबर 1, हलो ठीकु आहे, 2001 खां पोइ ई कयूं था, कट डेट इहा ई सम्झूं था असां गवर्नमेंट खे ॻाल्हाईंदासीं। हाणे असां वटि जेकॾहिं 200 पोस्टूं ख़ाली आहिनि त प्रमोशन त 100 पोस्टुनि ते थींदो, 100 माण्हुनि जो थींदो। तव्हांजे ज़िले में ख़ुदि जेके आहिनि 2001 CPM वारा, तव्हांजो 2008 IBA वारा, सिंध यूनिवर्सिटी वारा, NTS वारा, इहे सभु दोस्त मिलायूं त मां सम्झां थो 2000 खां मथे हूंदा लॻभॻि जेके मूंखे, छो त हींअर ई तव्हांजा सिंध यूनिवर्सिटी में बि 500 साढी 500 खां मथे 535। अहिड़े तरीक़े सां NTS वारनि जो बि हेॾो ई हूंदो। तव्हां वटि इकराब आहे, इहे सभु आहिनि, सभिनी ज़िलनि खां वधीक हिते ई वेठा आहिनि। त हाणे अॼु जेकॾहिं बसि इहे 2000 माण्हुनि मां 100 माण्हू प्रमोट थी वियो, 100 माण्हू डायरेक्ट भर्ती थी वियो। हाणे नेक्स्ट ईयर घणी पोस्टूं थींदियूं? 10, 20, 30, 40 एतिरियूं ख़ाली थींदियूं न साल में, इन खां वधीक ख़ाली कोन थींदियूं। हाणे इहे ख़ाली थियनि त वरी उन जो प्रमोशन थिए 50%, माना 40 पोस्टूं थियनि त 20 माण्हू थियनि त 2000 माण्हू जेके पोइ आख़िरी आहे उनजो कॾहिं वारो ईंदो GST थियण ते? उनखे 10 साल ॿिया अञा वेट करिणो पवंदो। 10 साल खां पोइ हू GST 14 वठंदो या अॼु हू 14 वठाए, इहो उन ते ऑप्शन ते आहे। जेकॾहिं हू सम्झे थो त मूंखे हिन में मूंखे इहो तमिग़ो GST ऐं HST जो लॻे, मूंखे 10 साल वेट कयां, 10 सालनि खां पोइ मूंखे प्रमोशन मिले GST जो, इहो उन ते आहे। असां कोन रोकींदासीं। असां इन करे गवर्नमेंट ते इहो रखियो आहे, असां लिखत में ऑप्शन ॾियो, जेकॾहिं को हिकिड़ो ऑप्शन वठिबो। मिसाल तौर ते जीअं HST वारनि खां ऑप्शन लाइ तय थियो त बाबा HST जेके कमु कनि पिया, कहिड़ा SST वारे कैडर में रहंदा, कहिड़ा EST में वेंदा, छो त पोस्ट तब्दील थी वई, ॿिनि हिसनि में विराइजे, ॿ जुदा नाला। इहो ऑप्शन हुन खां वठनि पिया त बाबा SST में केरु वेंदो, EST में केरु वेंदो। हुननि हिकिड़े फार्मूला ठाही त जेको हाई स्कूल में कमु करे थो उहो SST रहे, जेको मिडिल स्कूल में कमु करे थो लोअर सेकेंडरी में उहो EST रहे। पर पोइ बि काफ़ी माण्हू आहे जंहिं चयो त न, कंहिं माण्हू त असां मिडिल साइड ते रहंदासीं, कंहिं चयो न असां हाई स्कूल साइड ते रहंदासीं। त इहो ऑप्शन मिलंदो आहे, इहो ऑप्शन मिलंदो सभिनी खे मिलंदो। त आया हू प्रमोशन उन साइड ते वठणु चाहिनि था, कैडर त चेंज कोन थींदो, वॾो थींदो प्रमोशन। प्राइमरी मां GST वारो प्रमोशन थिए, पर जेतिरे क़दुरु मूंखे ॼाण आहे, रूल्स जी ख़बर आहे त साॻे स्केल में प्रमोशन न थींदो आहे। 14 में अपग्रेड थियो, 14 में प्रमोशन वठो, ईअं न थींदो। 14 में अपग्रेडेशन आहे त 16 में प्रमोशन वठो न, त उहो तव्हांखे प्रमोशन वधे। ऐं उनखां पोइ वरी 17 में जेके बि स्कूल आहिनि, तव्हां माधुरा साम्हूं जा दोस्त IBA हेडमास्टरनि जे ख़िलाफ़ु वठ पकड़ में इहे न हुजनि। बाबा जेकॾहिं तव्हांजो प्राइमरी मां टीचर गज़ेटेड प्रमोशन थिए 17 में, ऐं उहो जेको आहे सो गज़ेटेड तव्हांजो हेडमास्टर थिए, उनखे DDO पावर्स मिलनि, इहो बहितर आहे न। ऐं उनखां पोइ वरी चवंदासीं त 17 ताईं, अड़े बाबा उनखां पोइ वरी गज़ेटेड जी जॉइंट सीनियरिटी थींदी, हेडमास्टरनि जी जॉइंट सीनियरिटी थींदी, उहो को 18, 19, 20 ताईं जेतिरे ताईं उन्हनि जो आहे उहो हिकिड़ो सिस्टम हले थो। प्राइमरी स्कूलनि में हिकिड़े हिन ताईं त असां वटि PST, सीनियर PST, चीफ या हेड टीचर जेको आहे, या चीफ टीचर जेको बि नालो उहो रखनि था, इहे शयूं आहिनि अञा फाइनल थियनि थियूं। त उन करे पहिरीं ॻाल्हि आहे त प्रमोशन ख़तमु न कयो आहे। प्रमोशन जो मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे, मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन इहा आहे त प्रमोशन जा वधि में वधि मौक़ा हाणे नए असांखे रूल्स में मिलनि। बाक़ी कुझु नौजवाननि खे तवज़ात आहिनि त न, असांखे अपग्रेडेशन प्रमोशन खपे,
उहे भले प्रमोशन जे लाइ लिखी ॾियनि वेट कनि जॾहिं उनजी प्रमोशन थिए असां वठी सघूं पर मां पंहिंजे सभिनी सिंध जे उस्तादनि खे एडवाइस कंदुसि त तव्हां अपग्रेडेशन वठो 14 में अचो वंस तव्हां 14 में अची वियो 16 में तव्हांजो प्रमोशन थींदो ऐं उनखां पोइ 17 जा प्रमोशन्स आहिनि ऐं प्रमोशन जा माना वधीक मौक़ा आहिनि अपग्रेडेशन मानी खाओ पानी मानी खाओ ये करी